आयो लाल सभई चो, आयो लाल ताली वजाए कि दफ़ो सभई चो। हाँ एक सेकेंड ॾिसो साईं, असां सिंधी सब व्यापारी कौम मनी वेंदी आहे, असां ज़ीरो का हीरो ठहियासीं। हाँ दादी 5 मिनट बस, हाँ 5 मिनट छा, असां सब सिंधी व्यापारी कौम आहियूं। जेॾी महिल दुकान ते वेंदा आहियूं, शटर मथे कंदा आहियूं, ॿुआरो हणंदा आहियूं, पोइ छंडो हणंदा आहियूं, पोइ साईं खे चवंदा आहियूं साईं ॿुहिणी सुठी कराइजे, छो त ॿुहिणी सुठी थींदी त सॼो धंधो सुठो थींदो। मुंहिंजी ॿुहिणी तव्हांजी ताड़ियूं आहिनि, मूंखे पैसा न खपनि त महिरबानी करे मुंहिंजी ॿुहिणी सुठी करायो। ऐं ही हिकिड़ी सुठी रिदम सां गॾु मां चाहींदुमि, इहा रिदम सां गॾु ताड़ियूं वॼायो त मुंहिंजो प्रोग्राम शुरू थी वेंदो। 1 2 3 क्या बात है। ॾिसो मुंहिंजे प्रोग्राम में विहण जा ॿ टे नियम आहिनि, माना मुंहिंजे प्रोग्राम में विहण लाइ कंहिंजी शिकिल न लथल हुजे महिरबानी करे। मञो तव्हांजे जीवन में घणेई टेंशन हूंदा। मां हिकु दफ़ो काजल दीदी मां हींअर यूरोप प्रोग्राम करण वियासीं त स्पेन असांखे पहुचणो त असांजो आबू धाबी मां शोभा मैडम कनेक्टिंग फ्लाइट हुई। लक्ष्मण दादा तव्हां मेन माण्हू आहियो ईअं मूंखे ॿुधायो, उहो मूंखे ख़बर हो त हिकु दफ़ो दादा लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो, उन्हनि जे पूरी आसीस सां ही सिंधु भवन, सीता सिंधु भवन जंहिंखे असां प्यार सां चवंदा आहियूं, दादा राम पंजवाणी साहब जो ही सपनो तव्हां सभु मिली पूरो करे रहिया आहियो। हिननि जो अगरि पूरो क्रेडिट मां दादा राम पंजवाणी साहब खे ॾींदुमि त इहो ग़लति थी वेंदो। ही महायज्ञ में आहुति तव्हां सभिनी जी बि आहे, त हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं पंहिंजे लाइ वॼायो ऐं दादा लाइ वॼायो जिन हू सपनो ॾिठो। असां जहिड़े कलाकारनि लाइ ही मंच तयारु कयो। त मां ॻाल्हि पियो ॿुधायां, असां आबू धाबी ते काजल दीदी मां वेठा हुआसीं, महेश भैया मूं सां गॾु आहे, सची ॻाल्हि थो ॻाल्हायां, मां कूड़ ॻाल्हायां मुंहिंजो माइक बंदि थी वञे। असां लक्ष्मण दादा ईअं वेठा हुआसीं, हिकिड़े भाई शिकिल लथी पई त काजल दीदी मूंखे चई यार ही केरु आहे। मां चयो ही सम्मेलन थो वञे, हिन पैसा कोन भरिया आहिनि लॻे थो। असां मुरली दादा पुठियां हेठां चईंदे न भरिया अथई। मां वञी पुछियोमांसि, चयोमांसि काका तुंहिंजी शिकिल जो लथल आहे? चई मां गुरुनि वटां पियो अचां। चयो मां गुरुनि वटां अची पियो त खिलंदो अचे न, गुरुनि वटि त माण्हू ख़ुशि थियणो वेंदो आहे, शिकिल लाइण थोरी वेंदो आहे। चई न असांजो गुरु सत्संग पियो करे, उन चयो कि हीअ दुनिया ख़तमु थियण वारी आहे, सभु माण्हू मरी वेंदा नेठि। मां चयो हीअ त तुंहिंजो गुरु सचो माण्हू आहे, सही ॿुधायो अथई, सभु मरंदा, केरु हिते अमृत थोरी पी आयो आहे, चङा भला विया हली। मां चयो पर तुंहिंजी शिकिल जो लथी पई। चई मूंखे टेंशन आहे। चयो मां कंहिं ॻाल्हि जो? चई मूंखे इहो टेंशन आहे, जेॾी महिल माण्हू मरंदो आहे त 4 कांधी खपंदा आहिनि, थोड़ा थींदा आहिनि, बाहि हणंदा आहिनि, पोइ जेको सभिनि खां आख़िरी में मरंदो हुनखे केरु बाहि हणंदो? हा त माण्हू अजायो टेंशन खणी वेठो आहे। त महिरबानी करे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि जो तव्हां टेंशन न खणो। अॼु हिते भोपाल जो पलड़ो भारी आहे, हिते शुभम भोपाल मां हो, मां बि थोरो घणो भोपाल थोरो घणो बॉम्बे पार्शली थी वियो आहियां हाणे। त भोपाल जा हिकिड़ा सुहिणा कवि आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि थो चवणु चाहियां। खीमन मूलाणी साहब उन्हनि लिखियो आहे, मूंखे ॻाइणु कोन ईंदो आहे, त महिरबानी करे इहो न सोचिजो कि मां को कलाम तव्हांखे ॿुधाईंदुमि। जेॾी महिल भीड़ वधी वेंदी आहे मूंखे घुराईंदा आहिनि ॻाइण लाइ, जीअं माण्हू ॿाहिरि कढणा पवनि हल में, त इन करे मां तव्हांजे साम्हूं ॻाईंदुमि कोन। खीमन मूलाणी साहब सुठो चयो आहे, तव्हां प्राउड सां चओ सिंधी आहियो। तव्हां वटि पद्मश्री दादा राम पंजवाड़ी जहिड़ी शख़्सियत आहिनि, तव्हां प्राउड सां चओ तव्हां सिंधी आहियो, तव्हांखे प्राउड हुजणु खपे। उन्हनि लिखियो आहे कि हलो नाद सिंधियत जो घर घर वॼायूं, हलो नाद सिंधियत जो घर घर वॼायूं, सभिनी खे ॿुधायूं कि असां सिंधी आहियूं। तव्हां लिकायो न पंहिंजे पाण खे। तव्हां मां के माण्हू जेके नौकरी कंदा हूंदा उहे हिन ॻाल्हि खे मञंदा ऐं न मञंदा त हुननि जे पीउ खे बि मञणो पवंदो। छा जेॾी महिल ऑफिस में केर बि किथे फासंदो आहे त पासे वारो कैबिन वारो चवंदो आहे जाओ जाओ सिंधी से पूछो वो कोई रास्ता बताएगा। ईअं थींदो आहे कोन थींदो आहे? तव्हां चओ हुनखे ख़बर आहे सिंधी रस्तो कढंदो, सिंधी ज़ीरो मां हीरो थियण जी कहाणी सिंधीअ लिखी आहे। मां पंहिंजे ॾाॾे खां पुछो, मां चयो दादा असां सिंध मां हिते अची वियासीं, सभु चवंदा आहिनि हुते पंहिंजी जायूं हुयूं। अच्छा हिते केरु वेठो आहे जंहिंजी नई शादी थी हुजे? नई माना जंहिंखे जाला न लॻा हुजनि। नई माना छो हितां जा ॿार अगामजन कोन था तव्हां मां? तव्हांजे घर थी आहे नई शादी? हा ॾिसो जेॾी महिल नई शादी थींदी आहे न त 7 सुहागणियूं 60 जेॾी महिल हणंदियूं आहिनि। हाणे मां ॻाल्हि ॿी थो चवणु चाहियां, तव्हां ध्यानु सां ॿुधिजो। त जेॾी महिल 7 सुहागणियूं 60 कंदियूं आहिनि, उहो झंड पीअंदियूं आहिनि, त हिकिड़ी अधी ॿिए खां पुछंदी आहे सभिनि जे घर थियो हूंदो, भले तव्हां बॉम्बे में रहो पुणे में रहो, फोटो पहले खींच लो चलो। है ना, हमारा खींचो ना, धंधे पे हमें फोटा इनका खींच लो, तभी तो देश आगे नहीं बढ़ रहा है। तुम्हारी सरकार मुझी पड़ी है इधर। तुमको मालूम ही नहीं। एक मेरा खींच लो यार प्लीज, खींच लो, दादा के साथ खींचो, काम बन जाएगा अपना।
मुरली दादा मां तव्हां वटि अचां थो, हलिणो आहे ॿिए सम्मेलन में। त छा सत सुहागणियूं जेॾी महिल झंडि पीअंदियूं आहिनि त हिकिड़ी अधी ॿिए खां पुछंदी आहे, सभिनि जे घर थियो हूंदो, भले तव्हांजी शादी 50 में छो न थी हुजे, पुछंदी आहे अधी ही झंडि किथां आयो? पोइ ॿी चवंदी आहे अम्मा सिंध मां खणी आई हुई। हाणे ॿुधण वारी ॻाल्हि इहा आहे, अम्मा सिंध मां 5 किले जो झंडि खणी आई, अम्मा 500 ग्राम सोन कोन खणी आई, अम्मा रजिस्ट्री कोन खणी आई। हाणे सम्झण वारी ॻाल्हि इहा आहे, छो त अम्मा खे ख़बर हो सोन मीन जायूं त मुंहिंजा पुट बॉम्बे में बि कमाए वठंदा, 60 सोन मूंखे सिंध मां खणी हलणा पवंदा। इहा असांजे वॾनि जी सोच हुई, इहा असांजे वॾनि असां लाइ सोचो। त मां इहा ॻाल्हि पियो चवां की हलो नाद सिंधियत जो घर घर वॼायूं, सभिनी खे ॿुधायूं की असां सिंधी आहियूं। हाणे सिंधी केरु थींदा आहिनि? ॾियणु खाइणु ऐं माणणु बि ॼाणूं, माना ॾियणु बि ईंदो आहे। जेॾी महिल मौजूं माणींदा आहियूं त सिंधीअ जी शादी ॾिसण लाइक़ु हूंदी आहे, माण्हू सिकंदा आहिनि सिंधी असांखे कार्ड ॾेई वञनि। मां हिते नओं तिलक नगर में शिफ्ट थियो आहियां, किरायो 33,000 आहे, मुंहिंजे पीउ जी एतिरी तनख़्वाह कोन्हे। असां सभु, मुंहिंजो पापा बि हिते आहिनि, ज़ोरदार ताड़ियूं पापा लाइ हिकु दफ़ो वॼाए छॾियो आहे। मोबाइल ई पापा ई लॼायो वीचारो मुंहिंजो। हा पापा आया आहिनि, पापा पहिरियों दफ़ो को प्रोग्राम मुंहिंजो अटेंड कयो आहे, मां त अलॻि ई प्रेशर में आहियां अॼु। हा हा मां हिते तिलक नगर, असांजे पाड़े में शादी हुई त मां बॉम्बे में पाड़े में शादी, मां चयो यार ये क्या है इधर, कल किरानो वठण, चई इधर शादी है, चयो मां पर हमको क्यों नहीं बोला है, चई इधर आजू बाजू में नहीं बोलते। त वॾनि शहरनि जी पंहिंजी स्टाइल आहे। त असां सिंधी, पर असांजे सिंधीअ घर शादी हूंदी आहे त सॼे अपार्टमेंट खे चईंदा आहियूं हेठि मथे, भले न ॻाल्हायूं, मां हाली त चई साड़ी दादी ॾेखारे घणा पैसे वारा आहियूं, भले ॻाल्हायूंसि न माईअ सां, असांजी स्टाइल ई बि आहे। त हलो नाद सिंधियत जो घर घर वॼायूं, सभिनी खे ॿुधायूं की असां सिंधी आहियूं, ॾियणु खाइणु ऐं माणणु बि ॼाणूं, कड़े मां असां ढेर ठाहिण था ॼाणूं, कॾहिं न कंहिंखे सताइण था ॼाणूं, कयल वादो असां निभाइण था ॼाणूं, हलो जोत दूल्हे जी घर घर जॻायूं, सभिनी खे ॿुधायूं की असां सिंधी आहियूं, सभिनी खे ॿुधायूं की असां सिंधी आहियूं। दोस्तो शादीअ जी ॻाल्हि निकिती, असां सिंधियुनि जी शादी इन करे बि अलॻि आहे, तव्हां कंहिं ॿी शादी में वञो तव्हांखे घोट पीउ हथ जोड़े कोन बीठो हूंदो ॿाहिरि, सिंधी शादीअ में ई घोट जो पीउ मामो सेणा ईअं बीठा हूंदा आहिनि ॼण को पगड़ियुनि ते बीठा हुजनि, ऐं राति जो 11:30 ताईं भई टेंशन में हूंदा आहिनि, भई पैसा हुननि, पैसा त घोट पीउ जा लॻल आहिनि, हू चवंदो आहे 20 लख मुंहिंजा लॻी आहे, मां ई ॿाहिरि बीठो आहियां, ॾिठी कोन्हे अंदरि हले छा पियो, उहो अलॻि ई टेंशन में हूंदो आहे। मां हिकिड़ी शादीअ में वियुमि, इंदौर वियुमि मां हिकिड़ी शादीअ में, त उते छा हो, उते केरु स्वागत करण वारो ई कोन हो लक्ष्मण दादा, केरु पुछे ई कोन पियो। मां चयो यार हीअ कहिड़ी निभागनि जी शादी आहे, केरु यार हीअ कोन थो कार्ड त ॾेई विया सवलो करे, अचनि छो कोन था पुछण। असां घुसी वियासीं, स्टॉल खाधासीं, जंहिं मां आइस्क्रीम जे पासे हेॾां होॾां घुमण वियुमि त हिकिड़ो भाई कटोरे में तिल्क खणी सभिनी खे तिल्क पियो वणे। मां चयो यार हीअ त वॾी डिजाइन आहे। मां हिकिड़े खां पुछो मां हीअ केरु आहे, चई घोट पीउ आहे, हीअ स्वागत पियो करे सभिनि जो। चयो हीअ त वॾा ख़ानदानी आहिनि, तिल खणी पिया स्वागत कनि। मां घोट वटि वियुमि, चयो मां तुंहिंजो पीउ त वॾो ख़ानदानी आहे, चई छॾियार हुन जी ॻाल्हि न पुछ। चयो मां छो, चई हू तिल्क उन्हनि खे बि वणे जेके आइस्क्रीम खाई निकिता आहिनि। आइस्क्रीम वारे खे चयल आहे जंहिंखे तिल्क लॻल हुजे ॿीहर न ॾिजसि। त असां सिंधी कुझु नई डिज़ाइन क्रिएट कयो। हा दादा कयो, धंधे ते ध्यानु ॾियो, वाह वेरी नाइस, शुरू कयो अथव तव्हां, वाह 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 दादा, थैंक यू सो मच। असांजो भाड़ो निकितो, ओला वारे वठी छॾी 550, 50 बाक़ी आहिनि दादा, ध्यानु रखिजो। हा दादा तव्हांजे मथां प्रेशर आहे, मुरली दादा ई 500 ॾिना आहिनि, तव्हांजा घटि में घटि 1000 अचणु खपनि। हा जॻह ई ॾींदो की मूंखे, वाह 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 वाह, एवर शाइन जे अपार्टमेंट में रहंदुमि नेक्स्ट टाइम मां हली, वाह हथु थो मिलाए। भाऊ चवंदो हींअर चयो अथई ॿीहर न चइजांइ। त ही मस्तीअ जी ॻाल्हियूं आहिनि, सिंधी मतिलबु स्टाइल ई पंहिंजी आहे, तव्हां किथे बि हुजो जी। माणण माना मौजू माणण, हा इहो मौजू माणण, वाह वाह, मास्तर बि हिकिड़ो वेठो आहे हिते। मूंखे लॻो सभु ॿुधण वारा वेठा आहिनि। अच्छा, जिते बुद्धिजीवी ऐं पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा आहिनि या पैसे वारा हूंदा आहिनि, हुते मुंहिंजो उहो ई प्रोग्राम ॼमंदो कोन्हे। सोचे हुननि जे मथां डबल महिनत करणी पवंदी आहे मूंखे। त तव्हां सभु पढ़ियल लिखियल आहियो, पैसे वारा आहियो, बुद्धिजीवी आहियो, त मूंखे उहो ई हिकिड़े प्रोग्राम में हुते साईं ईअं पढ़ियल लिखियल जीअं मैडम वेठी आहे, असां लाइ त राम पंजवाणी दादा ई तव्हां आहियो, असां त कोन ॾिठो, असां तव्हां में उन्हनि खे ॾिसी रहिया आहियूं, काजल दीदी में उन्हनि खे ॾिसी रहिया आहियूं, तव्हांजे परिवार में, ऐं हिकु हिकु माण्हू हिकु हिकु शख़्सियत में, शोभा मैडम में, उन्हनि जी न्याणीअ में, जेके हिन महायज्ञ में महिनत करे रहिया आहिनि, उन्हनि में दादा राम पंजवाणी खे मां ॾिसी रहियो आहियां। हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं उन्हनि लाइ वॼाए छॾियो। हिकिड़ो प्रोग्राम मां करणु वियुमि त उते हिकिड़ो भाई सॼी महफ़िल खिले पई,
माना लाफ्टर ते लाफ्टर, जंहिं घुरायो उन पेमेंट डबल करे छॾी वेठे वेठे, चई हिनखे डबल पैसा ॾींदासीं, मन में अचे। हिकिड़ो भाई कोन पियो खिले, मां पंहिंजा बेस्ट एंड बेस्ट चुटकुला ॿुधाए छॾिया, उहो खिले कोन। मां जीअं चयो न पैसे वारो ऐं बुद्धिजीवी, हिननि खे खिलाइणु ॾुखियो आहे। त सॼो प्रोग्राम ख़तमु थी वियो। मां चई भाई खिलियो छो कोन्हे, गुज़ारे त कोन वियो। त मां वञी ईअं कयोमांसि, हरिओम। चई छा थियो? चवां पोइ तव्हां खिलियो कोन था? चई पोइ मां पैसे वारो आहियां न। चवां तूं पैसे वारो आहीं त खिलंदे कोन छा? चई मां माण्हू रखियो आहे। मां माण्हू रखियो आहे मतिलबु? चई जेको मुंहिंजे साॻे पासे रुगो भाई खिले पियो न, उहो मां माण्हू रखियो आहे खिलण लाइ। तूं जेॾी महिल चुटकुलो न पियो ॿुधाई तॾहिं बि खिले पियो। मां चयो भला काका ताड़ियूं छो कोन वॼाई? चई जेको खाॿे पासे वेठो हो ताड़ियूं वॼाइण लाइ रखियो आहे मां। उहो ॾिसी उहो खिले कोन पियो, रुगो ताड़ियूं पियो वॼाए। त ही पैसे वारनि जी पंहिंजी डिज़ाइन आहे। अचो वाह वाह महिरबानी। ही हिननि जे पासां थिया न, तव्हांजा अञा रहियल अथव। ॾाढो ख़ुशि थींदो। हा हुनखे पुटु छा ॻाल्हाए थो मस्तु। हा हुन पैसे हुनखे हिन खां वधीक हिन में ख़ुशी पई थिए। मुंहिंजे पीउ खे ख़ुशी थींदी आहे मुंहिंजो पुटु केॾो कमाए पियो। वाह वाह महिरबानी तव्हांजी, असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। हा अञा तव्हांजो वारो रहियल आहे, अचां थो तव्हां वटि। छा आहे ॾिसो, हा पिंक ॾिस, अरे केॾा नोट, नोट छा कंदासीं, केॾे खणी वेंदासीं, केरु खणी वियो आहे? पर हिते त खपनि न। त हिते त खपनि, ओला वारे खे ॾियणा आहिनि, वापसि वञिणो आहे। हाणे माना 4.5 550 लगा ना पापा, 1000 ना रिटर्न नहीं हुआ, अभी 100 और अब आपका नंबर है। त मां खिलाइण जी ऐं मस्तीअ जी ॻाल्हि त मां कंदो आहियां, पर अॼु मुंहिंजो मन आहे की मां अहिड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखी वञा। मां दादा राम पंजवाणी बारे में रिसर्च पियो कयां। मूंखे हिते अचण खां पहिरीं मूंखे लॻो की मां हूअं त मां कंहिं प्रोग्राम में हूअं ॿुधी वेंदो आहियां की मूंखे हुतां जा माण्हू मूंखे मटेरियल ॾींदा आहिनि रॉ, मां हिनखे प्रोग्राम वांगुरु नथो खणां, मूंखे माफ़ु कजो, 5 मिंट लाइ माफ़ु कजो, हिनखे मां एज़ अ कार्यक्रम नथो खणां। मां हिनखे तव्हां सां चटाभेटी ऐं ॻाल्हियूं करण आयो आहियां। एतिरो बसि, एतिरो 5 मिंट ॿिया, पोइ मां पाण तव्हांखे ॿुधण आयो आहियां हिन प्रोग्राम में। हीउ मुंहिंजो सौभाग्य आहे। जीअं कल्ह तव्हां वैष्णो देवी केरु केरु वियो आहे तव्हां मां दर्शन करण? वेरी नाइस। हाणे शिरडी वञिजो। वैष्णो देवी जेके विया आहिनि उहे वापसि ईंदा आहिनि त ओॾी महिल चवंदा आहिनि भैरव बाबा जो दर्शन करणु ज़रूरी आहे, जेसि ताईं दर्शन कोन थींदो मुराद पूरी। हाणे असां कलाकारनि लाइ छा आहे, असां केतिरा प्रोग्राम करे अचूं, पर जेसि ताईं असां हिते प्रोग्राम कोन कंदासीं असांजो जीवन सफल कोन थींदो। हीअ असांजो भैरव बाबा जो मंदरु आहे, हू असांजी वैष्णो देवी आहे। असांजी मुराद हिते पूरी थींदी। अॼु असांजो वारो लॻो आहे। मां पहिरीं बि अचिणो हुउमि, 2 तारीख़ूं पहिरीं बि असां अॼु खां 2 सालनि खां डिस्कस कयूं पिया, मुंहिंजे भाग में अॼु लिखणु हूंदो ऐं अॼु को ॾींहुं मुंहिंजे भाग में लिखियलु आहे, इन करे मां हिते आयो आहियां। त जेॾी महिल मां दादा राम पंजवाणी दादा जे बारे में पढ़ियो ऐं मां जेॾी महिल चयो की तव्हांखे कुझु ॿुधायां, त अगरि मां तव्हांखे ॿुधायां हू प्रोफेसर हुआ त का नई ॻाल्हि नथो ॿुधायां। मां तव्हांखे ॿुधायां की हू ॾाढा जॉली नेचर जा हुआ त वरी मां तव्हांखे का नई ॻाल्हि कोन थो ॿुधायां। मां तव्हांखे ॿुधायां की दादा राम पंजवाणी साहिबु एक्टर बि सुठा हुआ, ॻाईंदो बि सुठा हुआ, मटको वॼाईंदो, माण्हू मोहित थी वेंदा, इहो मां तव्हांखे नओं कुझु कोन थो ॿुधायां। त मां सोचियो की हाणे मां तव्हांखे अहिड़ो छा ॿुधायां की तव्हांखे लॻे मोहित वाकई रिसर्च करे आयो आहे। त मां राम छा आहे, हाणे राम रुगो राम पंजवाणी कोन्हे, माफ़ु कजो आहे। राम आहे हिकिड़ो स्वभाव, राम आहे हिकिड़ो व्यवहार, ऐं जंहिंजी मां ॼमंदी हुनजो नालो राम रखे छॾियो हुजे त हुनजे अंदरि घणा गुण हूंदा, इहो तव्हां सुञाणे वठो। इहो राम आहे। हाणे मां रामायण जो हिकिड़ो अंश खयो दादा राम पंजवाणी साहिब खे एक्सप्लेन करण लाइ। मां सोचियो हाणे रामायण मां कीअं कनेक्ट करे सघां थो, छो त राम आहे, राम हिकिड़ो व्यवहार आहे, राम स्वभाव आहे। राम जेसि ताईं 14 वर्ष वनवास लाइ कोन हुयो तेसि ताईं हू भॻवानु कोन हो, पर जेॾी महिल 14 वर्ष तपस्या करे मोटियो तॾहिं हू मर्यादा पुरुषोत्तम भॻवानु श्री राम ठही वियो। त दादा राम पंजवाणी साहिबु ॼमंदे ई राम पंजवाणी साहिबु कोन थी आहे। उन्हनि जेकी तपस्या कई कलाकारनि लाइ, सिंधी समाज लाइ, ऐं यूनाइट कयो सिंधी समाज खे। आयो लाल सभई चओ झूलेलाल, झूलेलाल बेड़ा पार। हीउ जेको तव्हांखे ही तव्हां ॿुधंदे सही तव्हांखे हीअं 2 हथ मथे था थी वञनि। इन जे पुठियां अगरि मोटिवेशन आहे, आत्मा आहे। हा थैंक यू, थैंक यू पूरो साईं। मूंखे मुंहिंजे मथां कार जो लोन आहे, हुजण बि खपे। त ही राम, हाणे मां रामायण जो किस्सो थो ॿुधायां। जेॾी महिल राम जो राज अभिषेक थियणो हो, हाणे दादा राम पंजवाणी हिकिड़ा सुठा दोस्त हुआ।
एज़ अ गुड फ्रेंड उन्हनि जो कैरेक्टर जेको साम्हूं आयो इहो वधीक पतो पियो। हिकिड़ो जंहिंसां दोस्ती निभाईंदा, जंहिंसां गॾु हूंदा, जीअं शुभा मैडम जे परिवार सां गॾु उन्हनि जी जेकी यारी हुई, त मटको जेको हिते रखियो वञी यार कलाकारनि लाइ, जेके मटके पैसा अचनि पिया, मूंखे इहो पतो पियो कि उहो ॻोथरी ॿधी करे तव्हांजे पिता साहिब खे ॾेई छॾंदा हुआ ऐं चवंदा जॾहिं घुर्जाऊ केरु ईंदो त हुनखे ओॾी महिल ॾींदासीं, ईअं कंदा हुआ। मां पंहिंजे पीउ खे ॾेई छॾंदुमि हीअ ॾींहुं। हा अच्छा, वेरी गुड। मूंखे लॻे थो 2-3 दफ़ा अचण वञण जो ख़र्चु निकिरी वेंदो। हा शीज़ योर सिस्टर। हा मां मिलियमि मासीअ सां हींअर। हा हुननि रोटी मोकिलाई आहे मुंहिंजी न। हा हा सही में मोकिलाई। त राम जो जेॾी महिल राज अभिषेक थी रहियो, राम खे जेॾी महिल जीअं सम्झो हिते मुख्यमंत्री तय थियो देवेंद्र फडणवीस कल्ह सुबुह 5:30 बजे, बाबा रामदेव चयो जेको सुबुह जल्दी उठंदो हुनखे फ़ाइदो थींदो। कल्ह देवेंद्र फडणवीस जल्दी उथियो त हुनखे फ़ाइदो थियो। उद्धव ठाकरे सुम्हियो ई पियो। त बाबा रामदेव जी मञूं पाण त श्री राम जो जेॾी महिल राज अभिषेक थियण वारो, त उन जा जेके सपा सलाहर हुआ ऐं जेको हुनजो भाउ जे 14 साल चरण पादुकाओ रखे, जीअं तव्हां अॼु दादा राम पंजवाणी साहिब जो फोटो लॻाए करे सम्झो दादा हिते वेठा आहिनि, ही दादा पाण हिते वेठा आहिनि। जंहिं राज कयो, जंहिं शासन कयो, उन पंहिंजे भाउ खां पुछो कि मूंखे इहो ॿुधायो जेॾी महिल तव्हां शपथ खणंदव, जेॾी महिल तव्हांजो राज अभिषेक थींदो, जेॾी महिल तव्हां ओथ खणंदव, त केरु केरु चीफ गेस्ट हुजनि। ईअं थींदो आहे न, केरु जेॾी महिल साईं शपथ खणंदो आहे त पंहिंजा माण्हू घुराईंदो आहे, अॻियां अॻियां विहारींदो आहे, भई हींअर देवेंद्र फडणवीस खणंदो त अमित शाह ईंदो, मोदी ईंदो, जेके पंहिंजा हूंदा आहिनि। त राम चई यार हिकु कमु कयो, मूंसां गॾु त अहिड़ो को विशेष कोन हो, पर हनुमान ऐं ही जेके 2-4 मूंसां गॾु आहे हिननि खे अॻियां अॻियां विहारे छॾिजो। ईअं चई करे राम भॻवानु सुम्ही पिया वञी करे। राति जो 2:30 बजे, ही मां कोन थो चवां, थी सघे थो भाषा सरल आहे तव्हां ताईं पहुचे, इहा वाल्मीकि रामायण जेकी मां पढ़ी आहियां उहा ॾुखी भाषा नथो ॿुधायां, सरल भाषा तव्हांजे दिलि ताईं पहुचे उहा थो ॿुधायां। राति जो 2:30 बजे भॻवानु श्री राम उथी करे भरत जे कमरे में वञनि था ऐं चवनि था मूंखां ॾाढो वॾो पाप थी वियो आहे। अगरि हिन शख़्स खे अगरि मां सुबुह जो राज अभिषेक में न घुरायो त इहो पाप जो पश्चाताप मां कॾहिं कोन करे सघंदुमि। त भरत चए थो का ॻाल्हि कोन्हे, अञा असां 4-5 कलाक आहिनि, तव्हां नालो ॿुधायो, जिते वेठो हूंदो उतां वठी ईंदासीं, अॻियां विहारींदासीं, नालो खणो। चई हुन केवट खे ज़रूरु वठी अचिजो जंहिं मूंखे गंगा पार कराई। ही राम आहे ऐं ही राम जो स्वभाव आहे। राम जे पत्थर लिखी करे पुल ठाहे छॾी वञे, इहा ॻाल्हि जेॾी महिल रावण खे पतो पई त रावण जो अहंकार वॾो थी वियो। हुन चई ईअं हिन में छा आहे, मां बि थो करे सघां। जेॾी महिल चई मां बि थो करे सघां त हुनजी घरारी मंदोदरी पासे में वेठी, ही मां पाण जोड़े कुझु बि कोन थो ॿुधायांव, या मां रामायण जूं ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचायां थो। मंदोदरी वेठी हुई त मंदोदरी चई तव्हां कोन था करे सघो, ही चई न मां करे सघां थो। चई तव्हां केतिरा ज्ञानी हुजो, महाज्ञानी हुजो, महापंडित हुजो, तव्हांजे नाले जा पत्थर कोन तरंदा। चई तरंदा, हल मूंसां गॾु। ॿई घोट ज़ाल पहुता आहिनि, रावण पत्थर खणी हुन ते रावण लिखियो ऐं विधो अथई, हू तरी वियो आहे। हैरान थी वई आहे घरारी, राति जो हुनखे निंड कोन आई आहे। असुर वरी उथारे पुछेसि थी उहो सभु त ठीकु आहे, पर ही थियो कीअं, मूंखे पूरो विश्वास आहे तव्हां नथा करे सघो। चई इहो त मूंखे बि ख़बर हो मां नथे करे सघां, पर जेॾी महिल मां पत्थर ते रावण पियो लिखां, मां हुनखे कन में चयो तोखे राम जो कसम ॾेई ॿुॾजांइ न। ही राम आहे, ही राम पंजवाणी आहे, जंहिंजे नाले सां पत्थर तरी वेंदा आहिनि, जंहिं नाले सां असां जहिड़ा कलाकार अगामजी वेंदा आहिनि, इहे दादा राम पंजवाणी आहिनि। हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं हिन लाइ वॼायो। वाह, थैंक यू सर। मूंखे त लॻे थो कार जा ई पैसा निकिरी वेंदा, मां ओला जे चक्कर में लॻो पियो आहियां। हा, कवि ढोलन राही साहिब आहिनि, उन्हनि जूं 4 लाइनूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। मूंखे लॻे थो अहिड़ी ऑडियंस मूंखे विरले मिलंदी आहे, ॿुधण वारा जिते तव्हां सभु मन सां ॿुधी रहिया आहियो। यूथ वेठो हूंदो आहे, भीड़ ॾाढी हूंदी आहे, हज़ारे माण्हू बि हूंदा आहिनि, पर कथा में 2 टाइप जा माण्हू ईंदा आहिनि काजल दीदी। हिकु कथा ॿुधण ईंदा आहिनि, ॿी सेसा खाइण ईंदा आहिनि। तव्हां कथा ॿुधण वारा हिते वेठा आहियो, हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं पंहिंजे पाण लाइ वॼाए छॾियो। वाह वाह वाह, महिरबानी महिरबानी। हिकु दफ़ो मां ईअं ई प्रोग्राम कयो, छा थींदो असां जेॾी महिल कलाकार ॻाल्हाईंदा आहियूं माण्हू हिप्नोटाइज़ थी वेंदा आहिनि। उन हा, असां इहे कलाकारनि में इहो त जीअं काजल दीदी सुरंदी आहे त माण्हू पंहिंजा खीसा पिया ख़ाली कंदा, पोइ घर पिया नहीं लोड़ींदा, यार पैसा विया केॾा, पोइ सम्झ में ईंदा न दादीअ खे ई ॾेई आया आहियूं। त इहो जहिड़ो त मां हिकु दफ़ो ईअं ई असां दुबई में प्रोग्राम पिया कयूं, मां जे मौज मचाई त माण्हू नचनि पिया, हीअं हूअं। हिकिड़ो काको थी आयो, उन छा कई, उते हुतां जा 500 रुपया घुरे छॾियईं। मां चयो हीअ त पेमेंट मज़ो अची वियो,
ॻाल्हि ई ठही माना 500 × 17 घणा थिया भाऊ? हाँ 8500 घोर हिकु दफ़े में कंहिंजे पीउ खे कोन मिली हूंदी। अच्छा उन खां पोइ उन भाई जी शिकिल लही वई, सॼो प्रोग्राम भाई कोन उथियो। मां चयो भाई बुसाट जी छो वियो आहे? मूंखे लॻो हाणे 500 घुरिया अथई, ॾर 500 ॾींदो, टर ॾींदो। हू भाई ईअं सॼो प्रोग्राम ख़तमु थी वियो। मां नी उथारियो मां, चयोमांसि छा थियो भाऊ? चई यार भुल में 500 घुरे छॾिया आहिनि। चयोमां पोइ वापसि वठो न? चई हा यार ॾियो। चयोमां भुल में माना तव्हां 150 तक सोचा हूंदा न, भुल में कोई भॻवानु थोरी अची हथु ॾेई वियो आहे। चई यार मां 100 सोचा, मां पोइ 400 वापसि वठो, विरायो थोरी आहे। त केरु भुल में घुरे त हले। त वापसि बि कंदोमांव, चिंता न कयो। कंहिंजे भुल में वॾो नोट अची वियो त मां वेठो आहियां, ॿधल आहियां मां तव्हां सां। कोई ईअं ज़रूरी कोन्हे की मां पूरा ई खणी वेंदुमि हितां। त कवि ढोलण राई साहिब जी 4 लाइनूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। मुंहिंजो टाइम पूरो थी वञे त ॿुधाइजो, हूअं त केरु कंहिंजो ॿुधाए कोन थो सघे केॾी महिल पूरो थियो आहे। अॼु हितां जो टाइम तव्हां वरी हा था कयो, ॿुधाए चवंदासीं। चए थी हा ॿुधाए चवंदा, कंहिंजे पीउ में त मां ॿुधाए टाइम पूरो थी वियो आहे। हीअ त माता लाभ हानि यश अपयश जीवन मृत्यु इहो भॻवान पाण वटि रखियो आहे, बाक़ी सभु तव्हांखे ॾिनो आहे। तव्हांजो लाभ, तव्हांजी हानि, तव्हांखे यश, तव्हांखे अपयश ऐं तव्हांजो जीवन ऐं तव्हांजी मृत्यु कॾहिं थींदी इहो रुॻो ईश्वर पाण वटि रखियो आहे। बाक़ी सभु तव्हां वटि आहे, बाक़ी कुझु बचंदो ई कोन्हे। भॻवान सभु कुझु पाण वटि रखियो आहे, कुझु कोन थो थिए दादा, चिंता न कयो। वाह यार वाह, अधु कलाक हलणु खपे घटि में घटि प्रोग्राम। त कवि ढोलण राई साहब लिखियो आहे कि दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, पर पाण में ॻाल्हायो पंहिंजी ज़ुबान सिंधी। आहे कसम अव्हां खे पंहिंजी अमड़ जे थन जो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो पंहिंजी ज़ुबान सिंधी, पंहिंजी ज़ुबान सिंधी, पंहिंजी ज़ुबान सिंधी। हाथ अगर जुड़े रहें तो प्रणाम बनते हैं। हाथ अगर जुड़े रहें तो प्रणाम बनते हैं। संकल्पों की पुण्य वेदी पर सभी काम बनते हैं। आत्मा रहे निरंतर मन के संपर्क में, आत्मा रहे निरंतर अगर मन के संपर्क में, तो पर पीड़ा पीने वाले स्वयं राम बनते हैं। पर पीड़ा पीने वाले स्वयं राम बनते हैं। महिरबानी तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, तव्हां मूंखे घुरायो, मां वरी विच में दीदी करे पोइ वरी तव्हां सां जुड़ा थो। हा क्या बात है यार, वाह वाह। 5 मिंट इहो भले, इहो हलण ॾियो भले। चलो थैंक यू सो मच, तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं हीअ पैसा तव्हां जेके मूंखे ॾींदा आहियो इहे मां ख़र्चु कंदो आहियां, कंहिंखे कोन ॾींदो आहियां। यस यस थैंक यू। हा ठीकु आहे, थैंक यू। यस यस वाह वाह। जेके नथा अची सघनि मां बि अची सघां थो तव्हां वटि, तव्हां हथ मथे करे सघो था। भई कंहिंखे गोॾनि में सूर हुजे, हिचकिचाहट थींदी हुजे, ही पैसा ईश्वर जी वॾी कृपा आहे। ही रुॻो मस्तीअ जी ॻाल्हि आहे। मां पाण इंजीनियर आहियां, मां पाण जॉब कंदो आहियां। तव्हां सभिनी जो प्यार खपे, पैसा बि ॾींदो त मना कोन कंदोमांव। उल्हासनगर, हा उल्हासनगर जी पास कट आहे। यस यस यस, रोज़ ईंदासीं उल्हासनगर। अचो त हाणे काजल दीदी ताईं जो सफ़र असांखे तय करिणो आहे। खिल मस्तीअ जूं ॻाल्हियूं वरी कंदा रहंदासीं, वरी तव्हां सां मिलंदासीं। ऐं सीता सिंधु भवन जॾहिं जॾहिं मूंखे यादि कंदो, अॼु मां ऑन रिकॉर्ड कैमरा ते इहो कमिटमेंट थो करे वञा, सदैव तव्हांजे हिकु फ़ोन ते तव्हां वटि ईंदुमि। महिरबानी, जय झूलेलाल। ईअं ई प्यार कंदा रहियो, आसीस ॾींदा रहियो। जय झूलेलाल, महिरबानी। ऐं दादा राम पंजवाणी साहिब जे परिवार सां जुड़ियल जेके डायरेक्ट जिन सॼो जीवन ऐं जिन उन्हनि खे असां त थी सघे थो प्रोग्रामनि में तव्हां ॾिठो हुजे, तव्हां ॿुधो हुजे, जेके हुननि सां गॾु रहिया आहिनि, इहे वाक़ई सौभाग्यशाली आहिनि। ऐं असां लाइ तव्हां ई राम पंजवाणी दादा आहियो, मां जीअं पहिरीं बि चयो। वाह, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच।